अफ़सोसनाक ख़बर है टंडो आदम मामा से शेयर कई पिया भचा पाड़े में हथियारबंदनि हथां नौजवान मारिजी वियो। गोलियों लगण सबब नौजवान वकार बछो मारिजी वियो। वाक़ियो बछा बिरादरी जे ॿिनि धुरियुनि में झेड़े जो नतीजो ॿुधायो पियो वञे। क़तल जे वाक़े खां पोइ बछा बिरादरी जे ॿिनि धुरियुनि में छिकताण वधण जो ख़दशो आहे। अहम ख़बर आहे अवां खे ॿुधाए रहिया आहियूं। टंडो आदम मां बछा पाड़े में हथियारबंदनि हथां नौजवान मारिजी वियो। गोलियूं लगण सबब नौजवान वकार बछो मारिजी वियो। वाक़ियो बछा बिरादरी जे ॿिनि धुरियुनि में झेड़े जो नतीजो ॿुधायो पियो वञे। क़तल जे वाक़े खां पोइ बछा बिरादरी जे ॿिनि धुरियुनि में छिकताण वधण जो ख़दशो आहे। अफ़सोसनाक ख़बर है टंडो आदम मां बचा पाड़े में हथियारबंदनि हथां नौजवान मारिजी वियो। गोलियूं लॻण सबब नौजवान वकार बचो मारिजी वियो। वाक़ियो बचा बिरादरी जे ॿिनि धुरियुनि में झेड़े जो नतीजो ॿुधाए पियो वञे।